धरतीअ जी आहियां वारस सिंधड़ी मुंहिंजी मां ही मुअन जो दड़ो ॾिस तारीख़ मुंहिंजी आ तारीख़ मुंहिंजी आ धरतीअ जी आहियां वारस सिंधड़ी मुंहिंजी मां। चीफ ऑफ बुलेदी व नॉन बुलेदी सरदार मीर महबूब अली खान बिजरानी, सूबाई वजीर पीपी मीर शब्बीर अली खान बिजरानी, साबिक टाउन चेयरमैन करमपुर मीर अयाज अली खान बिजरानी, मीर गुलाम मेहदी खान बिजरानी ऐं मीर हसन रज़ा खान बिजरानी समेत तमाम सिंध वासियुनि खे 5 डिसंबर सिंध जे सकाफ़ती ॾींहं जूं मुबारकूं पेश कजनि थियूं। पारां करमपुर शहर ऐं इलाइक़े जी बाशऊर आवाम। सदियुनि खां भाॻ ऐं मकान मुंहिंजो आ मकान मुंहिंजो आ।